सोरठ सोशल मीडिया तरफां हिन वक़्तु जेको आहे मां लाड़काना शहर जे हिकिड़े अहम रोड एम्पायर रोड ते बीठो आहियां। दोस्तो हीउ जेको लॉकडाउन खे अॼु 7 ॾींहं आहे। अॼु लॉकडाउन खे 7 ॾींहं आहे। सॼी सिंध जेको आहे सो जा जेके कारोबारी मर्कज़ आहिनि, शॉपिंग सेंटर आहिनि शहरनि में, उहे टोटल बंदि आहिनि। बाज़ारूं, मार्केटूं, हर शइ बंदि आहे। पर इजाज़त आहे कहिड़ी शयुनि जी? सुबुह जो 8 खां 5 ताईं सब्ज़ी ख़रीद करण जी इजाज़त आहे। उनखां अलावा जेको मछी ख़रीद करण जी इजाज़त आहे, गोश्त जेको आहे ख़रीद करण जी इजाज़त आहे, किरियानो ऐं मेडिकल। बाक़ी जेको आहे तक़रीबन जेको आहे शहर बंदि पियो आहे। मां तव्हांखे जंहिं जॻह ते मां बीठो आहियां हिते एम्पायर रोड ते पुलिस चौकी आहे। हिते हिननि सुबुह सां ई एतिरा इंतज़ाम करे छॾिया आहिनि जो कोशिशि इहा कनि था त जेको पैदल माण्हू जेको फज़ूल घुमे थो उहो बि न घुमे। ऐं बिल्कुलु इहा हिते सख़्ती करण बि घुरिजे। उहो इन लाइ त तव्हां ॾिसो न, हाणे अॼु जेका कावाश अख़बार तव्हां पढ़ंदव त उन में आयो आहे त 173 माण्हुनि में कोरोना जी मुल्क माना मुल्क जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि 173 माण्हुनि जी कोरोना तस्दीक माना वधीक जेको आहे सो माना केस थिया आहिनि। माना जेको अॻिते वधनि था उनजे करे यकीननि इंतिज़ामिया सख़्ती बि ओतिरी करे थी। ऐं असांखे इंतिज़ामिया सां ताउन करणु घुरिजे, घर खां न निकिरणु घुरिजे। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो, तव्हां ॾिसो हिननि रोड बंदि करे छॾियो आहे। हाणे हे सब्जी मंडी ॾे वेंदड़ रोड आहे। हाणे हे तव्हां ॾिसो त हे बाक़ाइदे जेको आहे लॉकडाउन लॻो पियो आहे, बंदि लॻो पियो आहे रोड। सुवाल इहो आहे त असांखे ताउन करिणो आहे। हे जेके बेजा जेके माना स्कूटर कढी ॿाहिरि तव्हां घुमो था, इंजॉय सम्झो था। इंजॉय न आहे बाबा, हे इंटरनेशनल जेका हिकिड़ी वबा आहे। ऐं सॼी दुनिया में तव्हां ॾिसो त इटली में छा असरु थियो। इटली त सुधरियल मुल्क आहे, दुनिया जो 2 नंबर सुधरियल मुल्क आहे। हुनजी हालत छा थी आहे? फ्रांस जेको आहे, फ्रांस में छा थियो आहे? केतिरा माण्हू मरी विया आहिनि, केतिरा माण्हू। हुनजे करे तव्हां कोशिशि कयो त घरनि खां न निकिरो। जेकॾहिं तव्हांखे सब्ज़ी वठणी आहे ऐं वठणी आहे त तव्हां 5 वॻे ताईं वठी सघो था। तव्हांखे दवाऊं बि मिलंदियूं, सब्ज़ी बि मिलंदी ऐं किरियानो बि मिलंदो। ॿियो जेको सीधो वग़ैरह तव्हांखे बेकरियुनि तां जेको आहे ब्रेड वग़ैरह मिली सघंदा। बाक़ी शहर बंदि आहे, टोटल शहर बंदि आहे। इन जे करे हीअ पुलिस जेको पंहिंजा इंतज़ाम जेको हिते करे छॾिया आहिनि। हे अॼु मां तव्हां सां हिन एम्पायर रोड तां बीठो आहियां त तव्हां महिरबानी करे जेको आहे तव्हां केयर कयो। ऐं तमामु केयर ज़रूरी आहे। एहतियात जेको आहे न तव्हांजो उहो ज़रूरी आहे। एहतियात खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। एहतियात कंदव तव्हां बीमारी खां बचंदव। हाणे ॾिसो तक़रीबन जेको बि माण्हू अचे थो जेको आहे को सामान वग़ैरह खणी बि हाणे हिन पासे ॾाढा बि हिननि रस्तो बाक़ाइदे बंदि कयो आहे। मां न्यास जतोई सां गॾु हिन वक़्तु जेको आहे एम्पायर रोड ते बीठो आहियां। हाणे हे तव्हां जेको आहे सो ॾिसो, हाणे हे बि जेको आहे बंदि लॻो पियो आहे। हे जेको पीरशेर ॾे वेंदड़ रोड आहे इहो बि बंदि लॻो पियो आहे। ऐं हे जेको रस्तो वञे थो जेको पाकिस्तानी चौक ॾे एम्पायर रोड जो, हाणे इहो बि बंदि लॻो पियो आहे। पुलिस सां ताउन कयो, बेजा न घुमो। जेकॾहिं तव्हां जेको कमकार आहे अॼु 7 ॾींहं आहे। बेजा न निकिरो, बेजा हरभरू न निकिरो। पुलिस सां ताउन कयो। शहर आहे, शहर जे जेको आहे सो माहौल खे तव्हां सम्झो। ऐं हिन वक़्तु रुगो हिते लाड़काणे में न आहे, हे पूरी सिंध में सॼे पाकिस्तान में इहा कंडीशन आहे। हे सॼो जेको रोड आहे जेको आहे अलाह जो कसम आहे, रेंजर्स आर्मी वारा बीठा आहिनि, कंहिं बि न चयो आहे कुझु खीर पापा साणनि घर खां असांखे जेको हुकुम मथां मिलंदो आहे उन ते अमल कंदासीं। आर्मी माण्हुनि खे घर वञण बि न ॾियो। न सर, ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे रस्तो ॿियो ॾियनि था न मुतबादिल, त तव्हां मुतबादिल रस्ते तां वञो। तव्हां काॾे वेंदो? स्कूटर आहे तव्हां वटि न साईं, स्कूटर आहे। पोइ तव्हां कल्ह शयूं वठी छॾियो आहे भला। जेकॾहिं इहे त हुननि जी बि ड्यूटी आहे। न रस्तो ॾिए थो न तव्हांखे, रस्तो ॾियनि था न बाबा। मजबूरी आहे हिननि जी बि न, ड्यूटी आहे हिननि जी। असांखे शौक़ु न आहे बंदि करणु जो। जेको मथां हुकुम मिलंदो आहे हुन ते अमल करणु। वज़ीर आला ॾिनी आहे, एसपी ॾिनी आहे इजाज़त। असां हिते त एसपी आहे न बाबा। साईं तव्हांखे डाइवर्सन त ॾियनि था, मुतबादिल त आहे। अॻियां हिकिड़ी घिटी अथव, साम्हूं हेॾा अंदरां निकिरंदव, साम्हूं म्यूनिसिपालिटी अथव। हीअ एम्पायर वारी घिटी न आवाम सां ताउन कयो। तव्हां अज़ियत था ॾियो असांखे। वज़ीर आला हे चपकलश जेका आहे न पुलिस सां जेको माण्हुनि जी इहा ख़राबु आहे। इहा जेका आहे न बाबा ॻाल्हि इहा आहे। हा भाॼी बिल्कुलु तव्हां वठी तव्हां काॾे वेंदो साईं? पोइ हे रस्तो खुलियल आहे, हे साॻियो रस्तो आहे न, वॾो रस्तो आहे न बाबा। न साईं सम्झाए, साईं खे सम्झाए। हाणे हे तक़रीबन तव्हां ॾिसंदो त दुकान जेके बंदि लॻा पिया आहिनि। पुलिस वारा बि गाइड कनि था माण्हुनि खे बाबा, रस्तो जेको मुतबादिल ॾियनि था। पर पोइ ज़ाहिर आहे हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त माहौल तव्हां असांजे हथ आहे माहौल खे बहितर बणाइणु। हाणे मां तव्हांखे जीअं ॿुधाए मॻूं त मेडिकल स्टोर, किरियानो, सब्ज़ी इहे जेके खुलियल आहिनि। बाक़ी शहर बंदि आहे।
सब्जी हाणे हे जेको मेडिकल स्टोर आहे हाणे हिननि खे इजाज़त आहे त 5 वॻे ताईं तव्हांखे मेडिकल स्टोरनि तां जेको आहे सो दवाऊं मिली सघंदियूं 5 वॻे ताईं हे असांजो हिकिड़ो मेडिकल स्टोर आहे साईं वेठो आहे शेख साहिबु शबीर रहमान शेख साहिबु दरगाही तमामु भलो पढ़ियल लिखियल माण्हू आहे ऐं हे ख़ुदि महसूसु कंदा पर हाणे ॻाल्हि इहा त दवाऊं माण्हू जी ज़रूरत आहिनि ऐं सब्ज़ी माण्हू जी ज़रूरत आहे पर वठी त हलिया वञो घर माना बीहो हुजूम ठाहे न बीहो हुजूम जेको आहे न उहो नुक़सानु ॾिए थो हे तव्हांजो एम्पायर रोड हाणे हे जेको रस्तो वञे पियो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ॾे वञे पियो